अस्सलामुअलैकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु आऊं हाज़िर आहियां आता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे सिकंदर हुलियो साहब। सिकंदर वेलकम। नाज़रीन, जेके जमहूरियत ते कारा ककर छायल हुआ उहे मुकमिल तौर ते हटी चुका आहिनि। अल्लामा ताहिरुल क़ादरी ऐं हुकूमत विच में ॻाल्हियूं कामयाब थियूं ऐं हिकिड़ो मुआहिदो उन ते सहियूं थियूं गुज़िरियल राति। ऐं जेको असां पंहिंजे कलो के प्रोग्राम में बि डिस्कस कयो त अल्लामा ताहिरुल क़ादरी जा जेके मुतालबा जेके आइनी दायरे कार में न हुआ उहे मुतालबा हुकूमत न मञा, बाक़ी ॿियूं शयूं कुझु हुयूं उन्हनि ते इतफ़ाक़ थियो। हा, मजमूई तौर ते जेके सियासी तजिया निगार आहिनि उहे मुख़्तलिफ़ हिकिड़ा तजिया करे रहिया आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में जेको मौलाना फज़लुर रहमान हिननि ॻाल्हियुनि खां पोइ जेको तबसरो कयो त खोदा पार निकला चूहा और वो भी मरा हुआ, उहो 100% हिन ते फिट अचे थो। सिकंदर, सॼो ॻाल्हियुनि जो अमल उन खां अॻु में धरणो जारी हो, मुसलसिल पाण ॻाल्हाईंदा रहियासीं, कीअं ॾिठो तव्हां सॼो अमल? अता ही तमामु वॾो आलीशान अमल हो जेको जीअं हू आगाज़ हुकूक बलोचिस्तान नालो ईअं आगाज़ इनकलाब इस्लामाबाद जो इख़्तिताम थी वियो कल्ह, ऐं इहो तय हो, मतिलबु लॻो पियो कल्ह मंझंदि ताईं त शाम जो मामिलो कंहिं न कंहिं पार वञी पहुचंदो। अलामा साहब जे लाइ बि हिकिड़ो तमामु हिकिड़ो मौज़ब ऐं हिकिड़ी सेफ महफ़ूज़ एग्ज़िट थी, उन मां निकिता जान छॾायूं। पर ॿ टे शयूं अहिड़ियूं वाज़िह थियूं। हिकिड़ो इहो त जेके बि टैक्स थिया आहिनि जमहूरी कंहिं बि प्रोसेस ते, उन जो जवाबु ॾाढो पावरफुल जामियो ऐं घण रुखो आयो। तव्हां ॾिसो त हुकूमती इत्यादी हुजनि या अपोज़िशन जूं पार्टियूं हुजनि या आम माण्हू हुजे या मीडिया हुजे, ओवरऑल मुल्क जे अंदरि हिकिड़ी यकराय आहे माण्हू त इहो मौलाना जूं ॻाल्हियूं यकीनन कुझु ॻाल्हियूं ठीकु थी सघनि थियूं ऐं ठीकु आहिनि बि, पर इहो तरीक़ेकार ठीकु न आहे जेको हुन इख़्तियार कयो आहे। नंबर ॿियो जेको हुन तमामु वॾो हुन जो हिकिड़ो स्ट्रेंथ साबित थियो उहो इहो त हुन वटि तमामु वॾी माण्हुनि जी फॉलोइंग हुई, ज़ाहिर हज़ारे माण्हू हुआ, नंढा ॿार औरतूं मर्द, ऐं उहे तमामु वॾे चार्ज आहे, पुरजोश आहे। तव्हां ॾिसो 4-5 ॾींहं हुननि गुज़ारिया, कमिटेड माण्हू आहे। त इहा हिकिड़ी नई एक्सपेरिमेंट आहे, नओं तजुर्बो आहे जेको इस्लामाबाद में या मुल्की सियासत में हू हमेशह तव्हां ॾिसो धरना लॻंदा आहिनि कुझु कलाकनि जे लाइ, को ॾींहं अध जे लाइ, ऐं जलसा जुलूस थींदा आहिनि, ज़ाहिर 24 कलाकनि खां वधीक कहाणी न हलंदी आहे। त हीअ 4-5 ॾींहं मतिलबु हिकिड़ो नओं तजुर्बो कयो ऐं कामयाबु तजुर्बो कयो हुन। ऐं सभ खां वॾी सुठी ॻाल्हि इहा थी जेका तमामु वॾो ख़तरो हो त को अहिड़ो वायलेंट या को तशदद या को हमिलो या को प्रॉब्लम न थिए, उहो ख़ैर ख़ूबीअ सां मामिलो हल थी वियो। ऐं इहा हुकूमत जी मुंहिंजो ख़्यालु आहे तमामु वॾी हिकिड़े हवाले सां कामयाबी आहे जो हुननि ते जेतिरो प्रेशर आयो ऐं जेतिरो हू ग़ाइबु थी विया इस्लामाबाद मां। सदर साहिब हिते कोन हो, वज़ीर आज़म पंहिंजे वञी हाउस में चुप आहे, को हुननि टॉक शॉक न ॾिनो ऐं काबीना जी ख़बर कोन, हुननि तमामु वॾी कैलकुलेशन सां सॼी कहाणीअ खे सम्झी मामले खे पाण चवंदा आहियूं त हिते कुझु रिवायतूं क़ाइमु थींदियूं आहिनि, ठीकु आहे, इन क़िस्म जा धरना, इन क़िस्म जा मार्च, माना उहे जमहूरियत जी बहितरी लाइ हिकिड़ो मिसाल थी वञनि त माना अॻियां हली असां उन मिसाल ते अमल कंदे ऐं ॿीहर पंहिंजा मुतालबा जमहूरी तरीक़े सां हल कराइण लाइ इन क़िस्म जो जेकॾहिं अमल करणु चाहियूं त असांजे साम्हूं हिकिड़ो मिसाल हुजे। पर हीउ जेको मार्च हो, धरणो हो, छा तव्हां सम्झो था त हिकिड़ो मिसाली हो, आईंदा वरी माण्हू उनखे फॉलो कंदा, जेको उनजो नतीजो निकितो आहे, एंड रिज़ल्ट जेको आहे, छा उहो हिकिड़ो मिसाली रिज़ल्ट बणिजी सघियो आहे? अता हाणे सॼो मामिलो थी वियो पूरो, त हाणे असांखे असेस करण जे लाइ वधीक मौक़ो फराहम आहे। हिकिड़ो त जिन माण्हुनि उनखे लॉन्च कयो उन्हनि खे मायूसी थी त ईअं लखनि में माण्हू पॉसिबल न आहिनि। ऐं ॿियो जेका हुननि ॿोली रखी यज़ीदियत, हुसैनियत, हुक्मरान साबिक़ ऐं बिल्कुलु ख़तमु ऐं इनकलाब आगाज़ इनकलाब इस्लामाबाद थी वियो ऐं सभु कुझु मुल्क में इनकलाब अची वेंदो, उहो सॼा मामला थिया कोन। ऐं हिकिड़ो मतिलबु उहो लफ़ाज़ी पंहिंजे जाइ ते, पर हिकिड़ो ॿियो जेको तजुर्बो थियो त मतिलबु माण्हुनि खे कठो रखी सघिजे थो, हुन मतिलबु माण्हुनि में आहे जोशो ख़रोश बि आहे। ऐं जेका हिकिड़ी पुरमन रवायत, मतिलबु दुनिया जे सुधरियल मुआशरनि में इहो ई हूंदो आहे त तव्हां एहतजाज कयो ऐं हज़ारनि में कयो, लखनि में कयो, पर तमामु वॾो इन ते तजियो वठी था वठूं। पाण वटि सीनियर सियासी अॻवान रहिया आहिनि, हाणे सिविल सोसाइटी सां वाबिस आहिनि, सरवर बारी साहब, उन सां ॻाल्हाए वठूं, वरी पाण पंहिंजो डिस्कशन जारी था रखूं। जनाब सरवर बारी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बारी साहब, अल्लामा ताहिरुल क़ादरी का लॉन्ग मार्च और धरना खत्म हुआ, एक मुआहदा तय पाया, आप समझते हैं इस लॉन्ग मार्च से फायदा क्या हुआ, नुकसान क्या हुआ? देखिए, पाकिस्तान में ये बहुत जरूरी है कि इस मुल्क में आहिस्ता आहिस्ता जो है वो जो पीपल सेंटर्ड है, यानी कि जो आवाम को मोबिलाइज करके सियासत की एक रवायत थी जो भुट्टो साहब ने शुरू की थी, उसका खात्मा कर दिया गया था जी। तो इसलिए कोई भी ऐसी तहरीक
ایسا مقصد جس کے لیے عوام کو منظم کیا جا سکے، عوام کو جو ہے وہ کسی کولیکٹیو اجتماعی ایکشن کے لیے باہر نکالا جا سکے، پیسفل طریقے سے، پرامن طریقے اختیار کرتے ہوئے لوگ اگر اپنے حقوق کے لیے، اپنی سیاسی نظریے کے لیے باہر نکلیں اور اپنے رائٹس کے لیے باہر نکلیں اور کرپشن کے خلاف لوگ نکلیں، تو اگر ہم ان سے ڈس ایگری بھی کریں ان کے جگہ سے، لیکن ہمیں اس روایت کو مضبوط کرنا چاہیے پاکستان میں. اور اس لیے میں سمجھتا ہوں کہ طاہر القادری صاحب اور ان کے جو منہاج القرآن یا پاکستان عوامی تحریک کے جو لوگ ہیں، انہوں نے پاکستان میں ایک نئی ریت ڈالی ہے اور ایک پیسفل طریقے سے انہوں نے اپنے جو ہم سب لوگ یہی بات کرتے ہیں کہ پاکستان کی جو اشرافیہ ہے اس نے لوٹ اور جو کسوت ہے اس کا بازار گرم کر رکھا ہے. انہوں نے جو الیکٹورل سسٹم ہے اس طرح ڈیزائن کیا ہے کہ اس میں کوئی باہر سے نہ آ سکے، جعلی ڈگریاں، دوہری شہریت، ٹیکس ایویڈرز اور ڈاجرز اور جو کرپٹ لوگ ہیں انہوں نے اسمبلیوں پر قبضہ کر دیا تھا اور جمہوریت کو انہوں نے خطرے میں ڈال دیا تھا. تو میں سمجھتا ہوں قادری صاحب کی جو اپنی ایک مذہبی حیثیت ہے یا ان کا جو مذہب کا استعمال ہے سیاست میں، اس سے ڈس ایگری کرتے ہوئے، لیکن یہ جو مسئلے ہیں یہ پاکستان بھر کے مسئلے ہیں اور اس لیے ایک ایمیکیبلی ایگریمنٹ بھی ہو گیا ہے. اور 30 دن جو کہ پہلے صرف 7 دن ہوتے تھے نامینیشن پیپرز کے بعد کینڈیڈیٹس کی اسکروٹنی کے لیے، اگر اس پر واقعی عمل درآمد ہوتا ہے 30 دن میں، تو ہم یہ کوشش کر سکتے ہیں کہ پاکستان کی اگلے انتخابات میں ایسے امیدواروں کی جو ہے اسکروٹنی اور اسکریننگ کر سکیں جن کا ماضی جو ہے وہ داغدار ہے، تاکہ کچھ کلین لوگ آگے آ سکیں. بھائی صاحب، یہاں پر آپ نے بھی دیکھا لال مسجد کا ایک سانحہ ہوا، وہاں پر جس طرح لوگ اپنا ایجنڈا نافذ کرنا چاہتے تھے. علامہ طاہر القادری جب اسلام آباد داخل ہوئے پہلی رات انہوں نے جو خطاب کیا اور جس طرح کی انہوں نے الٹیمیٹمز دیے کہ یہ سابق صدر ہو گئے، سابق وزیر اعظم ہو گئے، سابق کابینہ ہو گئی، اور اس کے بعد انہوں نے صبح 11 بجے تک کا الٹیمیٹم دیا. اس کے بعد مسلسل وہ اس طرح جو موقف رکھتے رہے، لگ یہ رہا تھا کہ وہ اپنا ایجنڈا نافذ کرنے آئے اسلام آباد میں، لیکن اس کے باوجود ان کے لوگ پرامن رہے. 4-5 دن جتنے دن بھی دھرنا جاری رہا. دوسری طرف حکومت کا جو رویہ تھا کہ حکومت کی طرف سے بھی کوئی ایگریشن نہیں ہوئی. تو اوورآل آپ کیسے دیکھتے ہیں کہ جمہوریت اور آمریت وہ دونوں ادوار میں جو صورتحال اس طرح کی سامنے آتی رہی ہے، تو یہ فرق کیا آپ کو نظر آیا اس میں؟ نہیں، بڑا فرق ہے، کیونکہ جیسے بہت ساری باتیں ہیں جو قابل اعتراض ہوئی ہیں، لیکن معاملہ یہ نہیں ہے کہ ہم ان چھوٹی چھوٹی باتوں کو اٹھائیں. لیکن جیسے آپ نے کہا ایک لال مسجد والا طریقہ کار تھا کہ بندوق بردار، دہشت گرد، بائی فورس ہتھیاروں کا استعمال کرتے ہوئے انہوں نے پورے اسلام آباد کو ہائی جیک کرنے کی کوشش کی تھی، پورے اسلام آباد کو ہاسٹیج کیا تھا. اور وہ تقریباً یہ تو 4 دن میں مسئلہ حل ہو گیا ہے، وہ 7-8 ماہ ان کو اجازت دی گئی. تو اس لیے اس میں اور اس میں زمین آسمان کا فرق ہے. یہ تو بہت پیسفل، میں تقریباً روزانہ جا کے وہاں لوگوں سے ملتا تھا، عورتوں سے بات ہوتی تھی، مردوں سے باتیں کرتے تھے، بوڑھے لوگوں سے، باقیوں سے، اور یہی جاننے کے لیے کہ کیا یہ جو ہے وہ متشدد لوگ ہیں، ان کے پاس کیا ہے، وہ کتنے جو ہے وہ سمجھتے ہیں جس مقصد کے لیے آئے ہیں. تو میں سمجھتا ہوں کہ بالکل 2 متضاد طریقے اختیار کیے گئے. ایک یہ تھا اور اس سے پہلے جو ہے وہ لال مسجد کا رہا ہے یا جو سوات میں رہا ہے کہ بندوق بردار بزور قوت اور دہشت پھیلا کے اپنے مقاصد حاصل کرنا چاہ رہے ہیں. اور ان کے آپ اندازہ لگائیں کہ 4 دن اتنے امن سے، ڈسپلن سے لوگ رہے ہیں اور اتنی شدید سردی میں، بارش میں بھی لوگ وہاں ڈٹے رہے ہیں. ایک نئی روایت ہے، چاہے یہ قادری صاحب کرتے ہیں یا کوئی اور بھی کرتا تو میں اس کو اپریشیٹ کرتا. لیکن یہ کہ جو مذاکرات ہوئے ہیں اس میں یہی ایک پہلو بہت اچھا ہے کہ ایک تو یہ 30 دن والی میں نے بات کی ہے. دوسرا یہ کہ اب جو لیڈر آف دی اپوزیشن اور لیڈر آف دی ہاؤس مل کے جو طے کر سکتے تھے نگران حکومت، اب جو پارلیمنٹ سے باہر والی قوتیں ہیں ان کا بھی کچھ
حصہ ہوگا اس میں. اور میں سمجھتا ہوں کہ پارلیمنٹ کے باہر بہت ساری جینوئن جو پولیٹیکل فورسز ہیں, عوامی تحریک ہے سندھ میں, پاکستان عوامی ورکرز پارٹی ہے, اور بہت ساری پارٹیاں پاکستان میں ہیں جو اقتدار میں نہیں ہے, پارلیمنٹ میں نہیں ہے. عمران خان کی پارٹی پارلیمنٹ کے اندر نہیں ہے. جماعت اسلامی نہیں ہے, پختونخوا جماعت اسلامی ہے. جماعت اسلامی کے لوگ سینیٹرز کے طور پر موجود ہیں, اور پختونخوا ملی عوامی پارٹی کے سینیٹر موجود ہیں. تو بہت ساری پارٹیاں اقتدار میں موجود ہیں, لیکن بہت ساری سیاسی جماعتیں ہیں جو اقتدار سے باہر ہیں, پارلیمنٹ سے بھی باہر ہیں. جیسے عوامی تحریک سندھ سے ہے, کاغذ مرسی والے سندھ سے ہیں. تو یہ جو چند پارٹیوں کا ایک قبضہ بن گیا تھا, اور انہوں نے کوشش کی تھی کہ سارا کچھ اپنے پاس رکھیں, باہر سے انٹری بند کی جائے, تو یہ دروازہ کھلا ہے نئے لوگوں کے لیے اس میں مشاورت کے لیے اور اپنا نقطہ نظر آگے پہنچانے کا. اچھا واری صاحب, یہ جو پورا عمل ہوا ہے اس پہ جو اپوزیشن کی پارٹیز ہیں وہ کچھ تنقید کر رہی ہیں, اور ان کا یہ کہنا ہے کہ حکومت کو اس طرح کا معاہدہ نہیں کرنا چاہیے تھا. آپ سمجھتے ہیں کہ یہ ان کی تنقید جائز ہے؟ میں سمجھتا ہوں بالکل ناجائز بات ہے, کہ یہ عجیب بات ہے کہ خود تو وہ لاہور میں بیٹھ کے مطلب چیزیں طے کر لیں, لیکن یہ کہ جو اگر جو طاہر القادری کے ساتھ ایگریمنٹ ہوا ہے, یعنی کیبلی لوگ چلے گئے ہیں, کوئی دہشت گردی کے امکانات تھے وہ بھی دور ہوئے ہیں. تو یہ تو میں نے سنا ہے چودھری نثار صاحب نے کیا کہا ہے, باقی جو اپوزیشن کے لوگ کیا کہہ رہے ہیں, ان کو تو اس کو ویلکم کرنا چاہیے کہ جو خطرہ موجود تھا, اور تھا وہ خطرہ کہ جمہوریت خطرے میں پڑ سکتی تھی, کہ وائلنس ہو سکتا تھا, اس کو پوری طرح نکال دیا گیا ہے. اور یہ جو معاہدہ ہوا اس میں کوئی ایسی شک نہیں ہے, کوئی ایسی شک نہیں ہے کہ جو غیر جمہوری ہو, جو سسٹم کو دیکھنے کے مترادف ہو. اس لیے ایک پازیٹو چیز ہوئی ہے, اس کو اپوزیشن کو بھی ویلکم کرنا چاہیے کہ نیگوشیشن جو ہے, کمپرومائز کرنا, نیگوشیٹ کرنا جمہوریت کی روح ہوتا ہے. صحیح. اور اگر اپوزیشن پارٹیاں یہ کہہ رہی ہیں کہ ایسا کیوں کیا گیا, تو میرا خیال وہ ان کے نیرو انٹرسٹ ہے اور کچھ نہیں ہے. اچھا, اوور آل آپ کو کیا نظر آ رہا ہے, جو خاص طور پر میں بات کروں گا آئین کا آرٹیکل 62-63 عوامی نمائندگی کا جو ایکٹ ہے 1976 کا, اس کے آرٹیکل 77 سے 82, سپریم کورٹ کا ڈیسیژن 8 جون والا, تو کیا آپ سمجھتے ہیں کہ اب یہ جو بات چیت ہوئی ہے, تمام اتحادی جماعتیں متفق ہوئی ہیں, تو یہ ایک تو امپلیمنٹ ہو سکتا ہے, 30 دن کا ٹائم دے سکتے ہیں کہ نامینیشن پیپرز کی اسکروٹنی ہو, اور دوسری بات یہ کہ اس سے اگلی جو اسمبلی ہے اس میں آپ سمجھتے ہیں کہ صاف شفاف چہرے آ سکیں گے عوام کے سامنے؟ بالکل. اگر سول سوسائٹی, میڈیا اپنا جو نگرانی کا کام ہے اور جو واچ ڈاگ کا رول ہے وہ صرف ٹاک شو تک محدود نہ رکھے, اور جو اگر 30 دن ہے اور ان کی صحیح چھان بین کی جائے, ہر جو امیدوار کاغذات نامزدگی جمع کرائے, تمام جو ریلیونٹ محکمے ہیں ان کے جو اس ڈسٹرکٹ میں ہیڈز ہیں وہ تمام نامینیشن پیپرز کو انڈورس کریں کہ میں نے سارا ریکارڈ اپنے محکمے کا چیک کیا ہے اور میرے پاس کوئی ایسا ریکارڈ نہیں ہے جس کی بیس پہ میں اس کو جو ہے وہ ڈسکارڈ کر سکوں, تاکہ اس کی رسپانسبلٹی ہو. تو یہ نہیں میں کہہ رہا ہوں کہ اس سے کوئی بڑی ہمارے یہاں تبدیلی آ جائے گی, لیکن کم از کم پاکستان میں جو رول آف لا ہے اس کی بہتری کی طرف ہم گامزن ضرور ہوں گے. جو بہت کرپٹ لوگ ہیں ان کا ہم راستہ بند کر سکیں گے, اور جو سیاسی جماعتیں خود جو اتنا گند کرتی ہیں ان پر بھی ایک چرک ہوگا. لیکن جو یہ آرٹیکل 62 اور 63 میں کچھ ایسی شکیں ضرور ہیں, ہلو جی جی, جو ایسی شکیں ضرور ہیں جو قابل اعتراض ہیں, لیکن چونکہ اب وہ آئین کا حصہ ہے, یا تو ان کو الیکشن سے پہلے دور کیا جائے. مثلا یہ ثابت کرنا ہے کہ یہ صادق اور امین ہے, صحیح, یہ ریٹرننگ افسر یا ڈی آر او کا نہیں ہونا چاہیے. اس کے لیے سبسٹینٹو ایویڈنس کا ہونا لازمی ہے. بالکل. یا وہ کتنا مذہبی ہے, اس کو قرآن مجید پڑھنا آتا ہے یا نہیں آتا ہے, اور اس کی بیس پہ اس کو نکال دیا جائے کہ یہ تو اس کو قرآن مجید, اس کو سورۃ آیت الکرسی نہیں آتی, کلمے نہیں آتے, یا کلمے نہیں آتے, اور یہ بالکل نان سینس بات ہے میرے نزدیک. لیکن یہ کہ یہ دیکھنا ضروری ہے وہ کتنا آنےسٹ ہے, اور اس آنےسٹی کو چیک کرنے کے لیے کچھ
स्टैंडर्ड्स तय किए जाएं, कुछ म्यार तय किए जाएं और उसके लिए कुछ मीन्स ऑफ वेरिफिकेशन तय हो, ताकि बहुत जो स्क्रीनिंग है वो बहुत क्वांटिफाई की जा सके। सही। उसके करैक्टर को क्वांटिफाई किया जाए। अगर उसके खिलाफ मुकदमे हैं, कितने मुकदमे हैं, उसके खिलाफ वो सारा पुलिस से रिकॉर्ड लिया जाए। और प्लस जो सिविल सोसाइटी है उसको ऐसे तमाम जो MLAs और MPAs या सेनेटर रहे हैं और उनकी इमीडिएट फैमिली मेंबर्स, जी, बहुत जरूरी होगा कि उनकी वो भी एक सोशल ऑडिट करें कि उनकी रिप्यूट क्या है अपने इलाके में, उन्होंने कितनी मतलब उनकी जो अपने इलाके में अगर वो MLA था, MPA था, उसकी रीच आउट थी, क्या वो एक्सेसिबल था या थी, ये सब चीजें जो है सोशल ऑडिट भी करना चाहिए। ब्लैक लिस्ट करना चाहिए ऐसे उम्मीदवारों को जिनका ट्रैक रिकॉर्ड बहुत बुरा है। सिर्फ ये इलेक्शन कमीशन पे हम नहीं छोड़ सकते। भाई साहब बहुत शुक्रिया आपका, आपने हमें ज्वाइन किया। सिकंदर भाई साहब जूं ॻाल्हियूं बिल्कुलु ॾिसो, सॼो मुल्क जो आवाम, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं आहिनि, सिविल सोसाइटी आहे, उहे चाहिनि इहे पियूं त ईंदड़ चूंडुनि में घटि में घटि साफ़ शफ़ाफ़ उम्मीदवार अचनि, उन लाइ सियासी पार्टियूं पंहिंजो किरदारु अदा कनि। हीउ जेको मुंहिंजे ख़्याल में लॉन्ग मार्च में सभिनी खां वॾी कामयाबी जेकॾहिं का चऊं ऐं उन ते जेकॾहिं अमल थिए थो त इहा आहे त 62 ते अमल थींदो, उन लाइ 30 ॾींहंनि जो टाइम मिलंदो ऐं जेके उम्मीदवार इन मां क्लियरेंस हासिल कंदा उहे ई इलेक्शन जे अमल में वञी सघंदा। बिल्कुलु, इहो त ऑलरेडी आइन जे अंदरि दर्ज हो ऐं 62 ख़ैर हाणे उहो त उन ते एतिराज़ माण्हुनि जा थी सघनि था, पर जेका बुनियादी टाइम सिकंदर ब्रेक जो पोइ मोटी अची वधी त पाण कंटिन्यू कयूं था। नाज़रीन हलूं था नंढड़ी साइड, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सिकंदर ॻाल्हि कई थी पहिरियों 62-63 मौजूदु आहे आइन में, इहा ॻाल्हि कोन्हे त आइन में कोन हुयो ऐं असुल ॻाल्हि हुनजी हुई इम्प्लीमेंटेशन, त उन ते अमल उन तरीक़े सां न पियो थियो, हिन खे स्क्रूटनी लाइ 2 ॾींहं रखिया वेंदा हुआ। हाणे उन दौरान केतिरी स्क्रूटनी थिए थी, केतिरी नथी थिए। हाणे इहो आहे त 30 ॾींहं जेकॾहिं रखिजनि था, जीअं इतफ़ाक़ थियो आहे त 30 ॾींहंनि दौरान जंहिं बि हवाले सां आहे स्क्रूटनी थियणी उहा थी वेंदी। माना टैक्स चोर त कोन्हे, किथे कर्ज़ माफ़ न कराई, किथे यूटिलिटी बिलनि में डिफॉल्टर त कोन्हे, मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि। जेका बारी साहब ॻाल्हि कई सादिक कई अमीन, उहो त ज़ाहिर आहे केर बि कंहिंखे सर्टिफिकेट जारी नथो करे सघे सवाइ हिन जे त हुनखे कंहिं अदालत मां सज़ा आयल हुजे, इहो साबित थियल हुजे त हीउ सादिक न आहे, अमीन न आहे, चोर आहे, ठग आहे या कूड़ ॻाल्हाईंदड़ आहे, कूड़ी किथे शाहिदी ॾिनी अथनि, बाक़ी ॿियो त को तरीक़ो कोन्हे न। बिल्कुलु, हिन सां हिकिड़ी तहलको ईंदो ऐं तमामु घणा उम्मीदवार अॻिते पोइ थींदा। तव्हांखे यादि आहे जॾहिं 2001 में मुशरफ हीउ जेको डिग्री वारो मामिलो आंदो ग्रेजुएशन जो सॉरी, त उन में तव्हां ॾिसो त कई फैमिलीज़ जा वॾा वॾा हेवी वेट्स उहे आउट थी विया। उन खां पोइ कई अहिड़ा माण्हू उन में एड थिया जेके उनजी फैमिली जा नंबर 2, 3 आहे या पंहिंजे क़रीब रिश्तेदार अज़ीज़ या पंहिंजे कोर्ट यार्ड मां माण्हू खणी आया। हिकिड़ी मतिलबु उहो को चङो अमल या न वारी ॻाल्हि न आहे, पर उन सां छा थियो जो हिकिड़ो नवनि माण्हुनि खे स्पेस मिलियो, जीअं लोकल बॉडीज़ जे अंदरि नवनि माण्हुनि खे स्पेस मिलियो। हिन में जेकॾहिं कोई अहिड़े क़िस्म जूं डिस्क्वालिफिकेशन थींदियूं त काफ़ी माण्हुनि खे ईंदो। हिकिड़ी मां स्टडी पे पढ़ी त हिन मुल्क जे अंदरि टोटल 3000 फैमिलीज़ आहिनि, जेके ही 1200 आहिनि पार्लियामेंट, 4 सूबाई असेंबलियूं, सेनेट, क़ौमी असेंबली मिलाए ऑलमोस्ट मतलब एतिरो अंगु बीहे थो। त 3000 जो मतिलबु आहे त माना 1500 फैमिलीज़ पावर में हुजनि थियूं, 1500 पावर खां ॿाहिरि हुजनि थियूं, उहे अटामटा कनि थियूं। त इहो मुल्क ईअं त थोरो मतिलबु सियासत खे इन रवायती जेको फीफडम आहे ऐं रवायती किंगडम्स आहिनि उन मां कढणु घुरिजे, थोरो नऊं को ट्रेंड बचे। इहो मौलाना साहब हिकिड़ो चङो कमु कयो त घटि में घटि इहो बस छेड़े छॾियो त हीअ जंहिं सिस्टम जी तव्हां बका ऐं पाइदारी जी ॻाल्हि था कयो, उनजे अंदरि तमामु वॾा फ्लॉज़ आहिनि ऐं हिनखे ओपन कयो, ट्रांसपेरेंट हुजे, जमहूरी अंदाज़ में माण्हू ॿिया बि शिरकत करे सघनि। त हिकिड़े हवाले सां इहो त तहलको ज़रूरी ईंदो। जेका ॿी ॻाल्हि आहे त इहे आइन जा आर्टिकल अॻे बि हुया। ॾिसो, आइन जे हिते प्रॉब्लम आइन जे आर्टिकल्स जो या आइन जे कानून जो कोन्हे, हिते उनजी अमलदारी जो आहे, उनजे इम्प्लीमेंटेशन जो आहे, उनखे अमल करण जो आहे। हाणे उन्हनि उहो तव्हांखे ख़बर आहे त उहो अमल करण जा जेके इदारा आहिनि, जेके बि इदारा रिलेवेंट डिपार्टमेंट्स हूंदियूं या इदारा हूंदा, उन्हनि जे अंदरि उन्हनि खे रोबस्ट करण जी ज़रूरत आहे, उनखे बहितर बणाइण जी ज़रूरत आहे। त जीअं अहिड़े क़िस्म जे कंहिं क़िस्म जी का कंप्लेन हुजे थी त हू उनखे प्रॉपर स्क्रूटनाइज़ कनि, जांच पड़ताल थिए ऐं ॿुधाए सघनि त बाबा जीअं हाणे ॾिसो हिकिड़ो सुप्रीम कोर्ट वठंदी आहे 100 मोटो, ज़ाहिर उहो तॾहिं वठंदी आहे ॾिसंदी आहे त हेठि मतिलबु लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ जा इदारा या लोअर जुडिशरी नथी करे त पोइ वठंदा आहिनि। त अहिड़े मामले में इंटरवीन मथां न थियणु घुरिजे। हेठिन इदारनि खे बि हाणे जेको इहो आहे सॼो गवर्नेंस जो सुवालु,
हुक्मरानी जो, त उन गवर्नेंस खे बि थोरो ठीकु करण जी ज़रूरत आहे। उहे जेके लोकल इदारा आहिनि, जेके यूनियन काउंसिल, तहसील, ज़िले ऐं प्रोविंशियल लेवल ते डिपार्टमेंट्स ऑपरेट थियूं कनि, ज़ाहिर आहे उहे ई बुनियादी तव्हांखे डिस्कस कयो पिए हिन मार्च दौरान, जीअं अलामा साहिब जा 4 मुतालबा आया त उन वक़्तु पाण चयो त इहो हिकिड़ो मुतालबो आहे जेको क़ाबिल क़बूल आहे, हुकूमत क़बूल करे सघे थी ऐं उन लाइ को मैकेनिज़म ठही सघे थो। हाणे बाक़ी मुतालबा जेके 3 हुया, हुन मां हिकिड़ो जेके अलामा साहिब चयो त इहो मैकेनिज़म आहे हिननि मुतालबनि ते अमल जो, उहो असेंबलियुनि जी बरतरफ़ीन वारो। हा, पर उनमें तव्हां ॾिसो त उनमें त कंसीड कयो, उन्हनि चयो त बाबा 16 मार्च खां हिकिड़ो ॾींहुं अॻु थींदी, मतिलबु 90 ॾींहं जो। मौलाना जो फ़ाइदो त इहो आहे, मौलाना न चए थो की डॉक्टर साहिबु चइजे, त उहो त चए त 90 ॾींहं हुन में दरकार हुजनि। नंबर 2 जेका हुन ॻाल्हि जेको वॾो मुतालबो त इलेक्शन कमीशन खे डिस्क्वालीफाई कयो, सॉरी हिन खे पंहिंजो तहलील कयो, उहो बि हाणे मामिलो खजी वियो त 27 तारीख़ जनवरी ते वेंदासीं। उहो त हाणे जेका वर्डिंग आहे ड्राफ्ट जी, उनमें त इहो बिल्कुलु तय आहे, इहो इशू हुन इजलास में डिस्कस ॻाल्हि थींदी, छो त उन्हनि खे हुन सम्झायो त हीअ आइनी तौर ते मुमकिन कोन्हे को, गुफ़्तगू कंदासीं, पोइ वेहंदासीं, जेकॾहिं तरमीम या तब्दीली आइनी आहे त पार्लियामेंट ॾेखारे सेविंग लाइ इहो नुक़्तो विझराए छॾियो अथव हिन ते। पर फेस सेविंग में जेका अलामा साहिब खे वॾे वॾो गेन थियो, जेको मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, कल्ह बि हिन ते ॻाल्हि थी, उहो इहो आहे त हुनजी तहरीक मिनाजुल क़ुरान खां अलावा पंहिंजी पार्टी आहे पाकिस्तान अवामी तहरीक PAT, उन जो इंदिराज हू कराए वियो तमामु तरीक़े सां हुनजे अंदरि त आईंदा जेको वज़ीर आज़म मुशावरत कंदो, बल्कि यकराए हुन सां ऐं कंसेंसस सां ॾींदो, उन जे अंदरि PAT सां मुशावरत शामिल हूंदी, जेको वज़ीर आज़म केयरटेकर जो नालो ईंदो। त मतिलबु जेको पंहिंजी एंट्री तमामु हिकिड़े तरीक़े सां एंट्री त करायो, पर हुकूमती इताद में पाण खे शामिल करायो, आयो हुकूमत जे ख़िलाफ़ मार्च करण, ऐं हुन यज़ीदी टोला, फिरोनी टोला, नमरूदी टोला चवंदो रहियो, आख़िर में हुन पर ही बि नवां ॾिसो न, इनकलाब जा नवां टर्म्स बि आया, वॾे वॾो इनकलाब आहे, फ्रेंच इनकलाब वारा बि शर्मदा थींदा हूंदा त चेयरमैन माऊ बि थोरो कंधु हेठि कयो हूंदो, त जेके तहरीर स्क्वायर ते वेठा माण्हू उहे तव्हांजा ज़िंदा हाल हयात आहिनि, उन्हनि बि काफ़ी सोचियो हूंदो हीउ कहिड़ो तहरीर स्क्वायर 2 आहे जेको अचे पियो। अच्छा, सभ खां वॾे वॾी ॻाल्हि इहा थी, जेको असां पाण बहस कंदासीं त आख़िर में साबित न थिए त ही जिन धुरनि आंदो उहे हुन खां मायूस थिया, पोइ हथु कढियऊं त पोइ ज़रदारी साहिब किथे हथु त कोन रखियो, ऐं आख़िर में कार्ड हुन जो साबित त कोन थियो। उहो थियो ई ईअं जो हाणे आयो हिते, जेका तव्हां ॻाल्हि था चओ, हुकुमराननि खे साबित चवणु ऐं हिनखे तहस नहस करणु ऐं इस्लामाबाद खे टेक ओवर करणु, ऐं आख़िर में हुकूमती इतिहाद जे अंदरि हिकिड़े मुआइदे ते सही करे ऐं वापसि हलाइणु। न, इतिहाद में शामिल त रुगो शामिल कोन थियो आहे, हुकूमत जो इमेज केॾो ज़बरदस्त करे वियो सॼी दुनिया में, पाकिस्तान में, सॼी दुनिया में हिन हुकूमत जो इमेज हिकिड़ो तमामु बहितर करे वियो। त कैपिटल जे अंदरि तव्हां हज़ारे माण्हू आणे सघो था, उनखे मैनेज करे सघो था, ऐं हुकूमत अहिड़ी हुकूमत आहे जंहिंमें लचक आहे, ॻाल्हि ॿोल करे सघे थी, मुतालबा मञूं वरी वापसि मोटी आहे, पंहिंजी मफ़ाहिमत वारी पॉलिसी जो अमली मुज़ाहिरो करे ॾेखारियो। ऐं माना हिन क़िस्म जी असांखे त नज़र कोन्हे सहप बर्दाश्त, मुंहिंजे ख़्याल में भले जमहूरी हुकूमत ई हुजे, पर हिते ॿी का हुकूमत इहो ई जमहूरियत ऐं आमिरियत में फ़र्क़ु आहे। हीअ जेका मियां नवाज़ शरीफ़ जो जेकॾहिं हिते इहो मियां नवाज़ शरीफ़ हुजे आहे हिते, मुस्लिम लीग जी हुकूमत हाणे अॻियां हली त कुझु कोन चई सघूं, पर माज़ी शायदि आहे त उन्हनि दौरनि में मियां साहिब बर्दाश्त कए पर मियां साहिब बि हिकिड़ो भलो कमु कयो, जेको हिकु ॾींहुं असुल माहौल ठाहियो मियां साहिब, उते जेको रायवंड में समूरियूं पार्टियूं गॾु कयूं ऐं हुननि चयो त कंहिं बि गैर आइनी तरीक़े सां तब्दीली मुल्क में क़ाबिल क़बूल न आहे। ताहिर क़ादरी जे सॼे मामले खे कंडेम कयो, जंहिंमें फज़ल रहमान, मुनवर हसन, माइनस इमरान खान सभु उते गॾु थिया, त हिकिड़ो माहौल। अच्छा, उहो बि ज़ाहिर आहे ज़रदारी साहिब पाण कई इंटरवीन कयो, मौलाना सां ॻाल्हायो, मौलाना नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हायो, हुन खां पोइ सॼो माहौल जुड़ियो ऐं रातो राति मामिलो इहो सॼो तय थियो, विदिन 24 आवर्स रायवंड में थियो, माहौल ठही अची वियो। ताहिरुल क़ादरी साहिब जो यानी कि उहो पासो वठी, उनजो आड़ वठी, सभिनी उन्हनि इतादियुनि खां पंहिंजी हिमायत हासिल कई ज़रदारी साहिब। हा, उन्हनि खां कई न, ॾिसो सभु हिननि जे यानी कि दस्तबाज़ू थी बीह रहिया, दस्तबाज़ू त थिया, पर इहा सुठी ॻाल्हि बि थी त अगरि कंहिं क़िस्म जी अहिड़ो को एडवेंचर कंदो, इस्टेब्लिशमेंट कंदी, का ॿाहिरी इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट कंदी, मुल्क जे अंदरि का अनारकी थींदी, त मुल्क जूं जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उहे एतिरियूं मैच्योर थी वियूं आहिनि जो हिकिड़ो मतिलबु वॉर फुटिंग ते विदिन 2-3 डेज़ लॻे नथो त 23 दिसंबर खां अॻु में इहा हुकूमत ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदी पई वई, तनक़ीद शदीद खां शदीद तर थींदी पई वई, पर 23 दिसंबर खां पोइ हिन हुकूमत तां पोइ तनक़ीदी जेके ककर हुआ उहे हटिया
ऐं उहो वरी ताहिरुल क़ादरी डिस्कशन में आयो, हीअ 3 हफ़्ता खनि सॼो उनजे क़ौम खे उनजे पोयां लॻायूं, न गैस न बिजली, हालांकि CNG जी स्टेशनूं बंदि लॻियूं पियूं, साॻी लॻी पई आहे, मतिलबु का शइ कोन्हे। पर गुज़िरियल 5 ॾींहंनि खां त बिल्कुलु मीडिया राउंड द क्लॉक ताहिरुल क़ादरीअ जे वारे इशू ते हुई ऐं लॉन्ग मार्च हुकूमत सां गॾु इहा ॾिसो मीडिया वरी अल्टीमेटली गेन वञणु ख़ुदि कयो। हाणे वाह थी रही आहे मुल्क सॼे अंदरि, ताड़ियूं पियूं वॼनि, मुबारकूं पियूं अचनि, इहो चइजे पियो त पीसफुल आहे। यकीन कुझु हुन में गेम्स बि आहिनि, सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, रवायत सुठी आहे। इहो ई हासिल करण लाइ लॻे थो इहो पतो हलायो वियो न, जे इहो पतो हलायो वियो त इन खां बहितरीनु पतो अच्छा हा त हाणे जेका एड थींदो, हाणे इहो पतो अॻिते छा कंदो? हाणे इहो पतो आहे किथां जो? बुनियाद मिनाजुल क़ुरान इंटरनेशनल MQ आहे लाहौर। अच्छा अॻे बि लाहौर मां डॉक्टर साहब जो MNA थिया, हाणे जेकॾहिं पार्टी खे लान था कनि ऐं सिधो मामिलो इलेक्शन में हिसो था वठनि त इहे ज़ाहिरा वेंदा PMLN जे ख़िलाफ़। PMLN जे ख़िलाफ़ ऑलरेडी PMLQ सां इतिहाद आहे, गवर्नर खणी आया आहिनि PML फंक्शनल जो, ऐं तव्हां ॾिसो सराइकी सूबे जे अंदरि हुननि वारी जेका तहरीक आहे उनजी जेका रहनुमाई थो करे गिलानी साहिबु, त इहे सभु फोर्सिस जेकॾहिं पाण में मिलनि ऐं हिकिड़ो इतिहाद ठाहिनि त पंजाब जे अंदरि जेका नेक्स्ट इलेक्शन आहे विदिन 3 इमरान खान नून जे ख़िलाफ़ आहे, इहे सभु फैक्टर्स नून जे ख़िलाफ़। त जेका नून पाण खे सम्झो वेठी आहे त असीं बिल्कुलु काबीना में तयारु वेठी आहे, उन्हनि जे लाइ वॾे में वॾो टफ टाइम हूंदो। मुंहिंजो ख़्यालु आहे हीअ जीअं बि प्लान कयो आहे, ऐं ज़ाहिर उहो ही इज़ आई मीन नन अदर देन द प्रेसिडेंट हिमसेल्फ, उन्हनि एॾी तरीक़े सां कयो आहे जो हाणे माना मंज़र वाज़िह थी वियो आहे त विदिन 3 मंथ्स में इहे सभु फोर्स पाण में मिली कहिड़ो मोमेंट मचाईंदियूं ऐं PMLN जे लाइ इलेक्शन में केॾो वॾो टफ बैटल ग्राउंड हूंदो। सही। हा अच्छा, उन खां पोइ हुकूमत जी बरतरफ़ी वारी ॻाल्हि बि कोन थी, इलेक्शन कमीशन वारो मामिलो बि कोन थियो। 3 शइ हुई त निगरान हुकूमत उन लाइ अदलिया खे मशवरे में शामिल करियो ऐं फौज खे शामिल कयो, बल्कि वो गारंटियर्स मौलाना साहब चयो त इहे गारंटियर्स हुजनि ऐं अल्टीमेटली गारंटियर्स केरु थिया? वज़ीर आज़म, बिल्कुलु द बेस्ट गारंटियर जेको हुजणु घुरिजे इन। उन खां पोइ गारंटी जा सयूं कंदड़ केरु थिया? उहे 10 रुकनी कमेटी जेके तमामु मुअज़्ज़ज़ आहे, तमामु सीनियर सीज़न पॉलिटिशियन आहे ऐं इहो ई तरीक़ेकार आहे। मौलाना खे अकुल अलाए कीअं आयो आख़िर में, ऐं जेको बि आयो तमामु बहितरीनु आयो। ॾिसो फ़ौज जो CJ या आर्मी चीफ सॼो स्क्रिप्ट ते हलिया आहिनि। हाणे मौलाना खे होश एतिरो तव्हां एक्सट्रीम ते हिते मथे बीठा हुयो ऐं हिते ज़मीन ते लही आयो, त हाणे इहो जेकॾहिं अॻु जो तइ थियल त पोइ एॾो वॾो फेरो असांखे त कॾहिं नज़र कोन। उहो त ॾिसो न, तव्हां जीअं मामिलो थियो त तव्हांखे बि SMS ईंदा हूंदा त मौलाना खे टोपी पहिराई वई, मतिलबु हाणे के माण्हू चवनि पिया त जियो ज़रदारी, के चवंदा त मरो ज़रदारी, मतिलबु हिकिड़ो मामिलो पंहिंजी जाइ ते। पर हिकिड़ी तयशुदा ॻाल्हि आहे, जे हुकूमत न सॼे गेम जे अंदरि न हुई शुरूअ में, ऐं ताहिरुल क़ादरी खे ॿी एजेंडा ते आयो, त बि हिननि तमामु बहितर तरीक़े सां पोइ त ज़बरदस्त मैनेज कयो। जे हिननि जो पतो हो त बि तव्हां ॾिसो त न पर साबित इहो पियो थिए त जे तरीक़े सां मामिलो मैनेज थियो, उन में रुॻो हिकिड़ो वञी आख़िर में बीठो जेके शैतान मलिक था चवनि, रहमान मलिक, बाक़ी त समूरा मामला कायरा खे माफ़ी मिली वई। हुन चयो बाबा हीअ उहो कायरा आहे जेको तीर हुते छॾे आयो, हाणे कमान खणी आयो, कमान बि हुन अचे मतिलबु सरे खम तस्लीम कई आहे मौलाना जे अॻियां। त हिकिड़ो मामिलो मतिलबु गेम्स ई गेम्स आहिनि, पर इन मां हिकिड़ो नुक़सान बि थियो। उहो नुक़सान इहो थियो त आईंदा जेके ॿियूं फोर्सिस आहिनि जेके तशदुद में बिलीव थियूं कनि, उहे बि जेकॾहिं माण्हुनि जो ईअं मजमू इकठो कनि ऐं उन खां पोइ वरी रिज़ॉर्ट कनि ॿीहर ऐं ॿीहर इहो तजुर्बो कनि, त नुक़सान थी सघे थो मुल्क जो। न हाणे ॾिसो, इन हवाले सां तव्हांखे ॿुधायां, हाणे ही 40-50 हज़ार माण्हू वठी आयो हिते, 5 ॾींहं जिना एवेन्यू ब्लॉक हो, इस्लामाबाद जी ज़िंदगी मफ़रूज हुई। हाणे हुकूमत वटि इहो जवाब आहे, आईंदा कंहिंखे रोकण जो त असां इजाज़त ॾिनी हुई, पर पोइ हालतूं हिते वञी पहुती। हा उन दफ़े इजाज़त ॾिनी, पर तव्हांजे बारे में इजाज़त नथा ॾेई सघूं, त इहो ॾेई सघनि था। हुकूमत टाइम बि एॾो घणो कोन्हे ॾिनो, पर इस्लामाबाद जी ज़िंदगी मफ़लूज थी वञे ऐं सॼी मुल्क मां पोइ आवाज़ उथणु शुरू थिया, इन करे हाणे इजाज़त नथा ॾेई सघनि। अच्छा, त हिकिड़ी ॿी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची हुई, जेको मौलाना वारे कॉन्टेक्स्ट मां के माण्हू ॾाढो सुठो तबसरो हुन कयो। हुन चयो त हीउ जेको मुआइदो आहे इहो कयो वज़ीर आज़म, त जीअं ई हुकूमत ख़तमु थींदी हलियो वेंदो ऐं हीअ काबिना बि हली वेंदी ऐं जेके वज़ीर मशीर बि हा ऐं पॉलिटिकल पार्टियुनि जो हुकूमती इतिहाद बि ख़तमु थींदो, पोइ हिन जी आइनी कानूनी हैसियत बि कोन्हे का, त पोइ त जेको केयरटेकर गवर्नमेंट ईंदी हुनजो मुआइदो केयरटेकर सां कोन्ह थियो आहे, तमीन सादिक बि अटैक, पर ख़ैर उहो त वरी पंहिंजे जाइ ते। पर मौलाना जे लाइ इहो रस्तो सही साबित हिकिड़ो निकितो जंहिं ते उहो हलंदो हाणे। पर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि राति देर सां आई, उहा इहा त मौलाना जेको असां कल्ह चऊं पिया त आख़िर मौलाना साहिब लाइ जेको तजुर्बो नाकाम आहे, त हीअ वठे टिकट ऐं टोरंटो वञे, कैनेडा वञी आराम सां वञी इस्लाम ते रिसर्च करे, पंहिंजी इबादत करे, पंहिंजी ज़िंदगी ऐं आख़िरत सां हाणे जेको मामिलो सोचे
अचे त उहो हाणे कंफर्म थी वियो आहे वरी तब्दील बची हुई मिनाजुल क़ुरान पारां टिकट बिल्कुलु बुक थियल आहे हितां खां दुबई खां टोरंटो पर हाणे ईंदा न मतिलबु जेका मां ॻाल्हि एड पे करणु चाहियो त हाणे ज़ाहिर वींदा को टोरंटो वञण को मसइलो कोन्हे को अच वञ हूंदी ऐं हाणे त रस्ता खुली पिया हाणे त बल्कि आईंदा जेको लाहौर एयरपोर्ट ते या कराची एयरपोर्ट ते मसइलो बि थिया मौलाना सां ऐं इंक्वायरियूं ऐं प्रॉब्लम्स उहे मामला बि ख़तमु थी विया आना जाना लॻा रहे हाणे त बिल्कुलु पर इहो ॿियो ॿी हिकिड़ी ख़बर पई आहे त कैनेडियन पुलिस हलफ तोड़ण ते अलामा तारुल क़ादरी खे नोटिस जारी करे छॾियो आहे ऐं फरवरी जी 5-6 तारीख़ हुनखे तलब कयो वियो आहे हलफ थोरी त कोन्हे वरी वेंदा उते हलफ ॿियो खणी वठंदा ॾिसो वरी रिन्यू कराए वठंदा ॾिसो तारुल क़ादरी साहब ब्रेक जो नाज़रीन ॻाल्हि ॿोलियो सुठो जारी आहे अचो तव्हां नोटिस आहे नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि पे कई अलामा तारुल क़ादरी जी लॉन्ग मार्च ऐं उन मां कंहिंखे फ़ाइदो थियो कंहिंखे नुक़सानु थियो सिकंदर हाणे लॉन्ग मार्च त थी वियो अॻियां निगरान सेटअप अचिणो आहे इहा तारीख़ हिकिड़ी हुई त 6 मई हुकूमत जेको चवे पई त असां 90 ॾींहं चूंडुनि लाइ ॾींदासीं यानी की असेंबली पंहिंजो मुदो पूरो न कंदी ऐं 16 मार्च खां अॻु में असां असेंबली खे ख़तमु कंदासीं तव्हां जेकॾहिं 90 ॾींहं ॾियणा आहिनि ऐं 16 मार्च खां अॻु में असेंबलियूं बरतरफ़ करणियूं आहिनि ऐं 6 मई ते खां पोइ असांजी ख़ुशी छा चयो त उन खां पोइ कोन थींदियूं 6 मई या उन खां अॻु में थींदियूं त उहो जेकॾहिं पाण ध्यान में रखूं त पोइ ही त हिननि खे असेंबलियूं त फरवरी महीने में 6 फरवरी ते ऑलमोस्ट 5-6 ताईं हिनखे टोड़णु घुरिजनि ऐं ज़ाहिर हुन लाइ माहौल ठाहिनि पिया ऐं माहौल ठही बि वियो आहे ऐं हिन वक़्तु 6 फरवरी ते वञो हाणे हिन हीउ जेको 21 जनवरी ते नेशनल असेंबली जो इजलास आहे इहो माना आख़िरी इजलास इहो आख़िरी हूंदो या इहो प्रोलॉन्ग कंदो त ॿीहर बि कॉल करे सघनि था पर ख़ैर मुंहिंजो ख़्यालु 15 ॾींहं 5-6 फरवरी आहे त 15 ॾींहं हुकूमत जा बाक़ी नेशनल असेंबली सेनेट 2 सेशन हुननि कॉल कया आहिनि ऐं इहो पर हुन में जेको पार्लियामेंटी कैलेंडर आहे हुननि जो उन में शायदि अञा ॾींहं रहनि था पर हाणे रहिजी वेंदा त आख़िर में जेकॾहिं असेंबली मुदो पूरो करण खां अॻु में ख़तमु थी थिए त पोइ त हुन कैलेंडर खे फॉलो करणु बि ज़रूरी कोन्हे त उहो हुन हीउ मुंहिंजो ख़्यालु आहे हीउ जेको असेंबली इजलास थींदो ऐं सेनेट जो इन में दुआदार तकरीबूं थींदियूं माण्हू ईंदा सभु चवंदा त बाबा हिकिड़ो माण्हू आयो कैनेडियन सिटीज़न हिते आयो हीअं छा कयईं हीअ कयईं ख़ैर एनीवे उन खां पोइ वरी जेको इतफ़ाक़ आहे वरी अञा मामिलो ठहंदो ऐं केयरटेकर जो जे तरफ़ ई वञनि पिया ऐं जेको हिननि कमिट कयो आहे उन कमिटमेंट खे असीं हिकिड़े कैलकुलेट था कयूं त ज़ाहिर 5-6 फरवरी ताईं हिननि खे पंहिंजो मामिलो फरवरी फर्स्ट वीक जेकॾहिं ख़ुशी शाह सां वरी ॻाल्हि सम्झे त 6 मई ताईं पर हाणे उहो 6 मई खां अॻिते खणी वञी सघनि था पर हुनजे लाइ हिकिड़ो प्रॉब्लम गवर्नमेंट लाइ आहे वॾो उहो इहो आहे त मई में जून में हूंदी शदीद गर्मी लोड शेडिंग जो आहे तमामु वॾो बहिरान ऐं ज़ाहिर अधु मुल्क त ॿरी उथंदो आहे पंजाब सिंध ऐं कंहिं ताईं पर हाणे त मुमकिन ई कोन्हे हाणे त मई जॾहिं ॾिसो अॼु जनवरी त जहिड़ो थी वियो ठीकु आहे 8 जनवरी आहे मतिलबु जनवरी त पूरो पियो थिए हिन खां पोइ तव्हांखे जेकॾहिं असेंबलियूं मुदे खां अॻु में ख़तमु थियूं थियनि त पोइ 90 ॾींहंनि में चूंडूं कराइणो पोइ 60 ॾींहं कोन्हे त पोइ वञी अप्रैल जो लास्ट वीक या मई जो फर्स्ट वीक वञी थो बीहे न त उहो त चूंडूं हाणे थियणियूं त उन ई महीने में पोइ गर्मी आहे सर्दी आहे जेको बि आहे त हिन में हिकिड़ो हाणे बसि थींदो अहम छो जो हीउ जेको ऐलान थींदो केयरटेकर जो उन में हाणे हूंदी मियां साहब जी मुशावरत राति ख़बरूं पिया आहियूं त ज़रदारी साहब हुनजे भाउ जी वफ़ात ते तज़ियत कई आहे पाण हुन ॾींहुं प्रोग्राम में डिस्कस कयो विदिन डेज़ शायदि प्रेसिडेंट या बिलावल वेंदा होॾां तज़ियत जे लाइ उते विया त रुगो तज़ियत कोन थींदी अॼु पीर साहब पीर पधारो बि उते पहुतो आहे हुन तज़ियत कई आहे हुन सां त ज़ाहिर तज़ियत खां अलावा सियासी ॻाल्हि ॿोल्हि थींदी हीअ चाहींदा त हाणे जेतिरो थी सघे माहौल बि ठही वियो आहे सॼो ऐं जेको रहियल खुयल कमु हो उहो तारुल क़ादरी अचे पूरो करे छॾियो ऐं हिन जी सपोर्ट वारो मामिलो सॼो सीन ठही वियो त हाणे उहो चाहींदा त हाणे जेतिरो जल्द थी सघे त केयरटेकर सेटअप अनाउंस कयूं ऐं अगरि जेका इक्वेशन ऐं जेके डेट्स मिलियल आहिनि उन्हनि खे असां कैलकुलेट कयूं था हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ो इंफॉर्मेशन आहे त उन हिसाब किताब में त अप्रैल जे पहिरें हफ़्ते जे अंदरि मतिलबु करे छॾींदा सॉरी न फेबरवरी जे पहिरें ऐं ज़ाहिर आहे वञी चूंडूं वञी बीहंदियूं इहो मई जे पहिरें हफ़्ते में मई जे पहिरें हफ़्ते में अच्छा ॿी ॻाल्हि जेका सिकंदर त कल्ह पाण डिस्कस कयो पाण ज़ाहिर आहे प्रोग्राम मजबूरी आहे थोरो अॻु में टाइम खां रिकॉर्ड करिणो थो पए त पंहिंजो इहो त जेसीं प्रोग्राम पंहिंजो ऑन एयर थींदो तेसीं का न का सुप्रीम कोर्ट मां डिसीजन अचिणो हो ऐं पाण उमेद इहा ई पई ॾेखारी त जेके रिमार्क्स ऐं उहो आया त उन्हनि खे नज़र में रखंदे लॻो इहो पियो त आख़िर में पोइ को अहिड़ो ब्रेकिंग न्यूज़ न मिलंदी उहो ई थियो ऐं वरी 23 जनवरी ताईं सुनवाई मुलतवी थी पर कल्ह तव्हां ॾिसो नेब चेयरमैन एडिशनल प्रोसिक्यूटर जनरल के आगा इन्हनि सभिनी जेके स्टैंड वरितो
इन्वेस्टिगेशन में सुप्रीम कोर्ट या पंहिंजा फ़ैसला आहिनि त उहे का मुदाख़लत नथी करे सघे, हू इहो मजबूर नथी करे सघे त तव्हां हीउ चालान पेश करियूं हीउ न करियूं। ऐं इन हवाले सां ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं थियूं। आख़िर में सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे कुझु तलख़ जुमिला बि ॿुधणा पिया, उहे बि रिपोर्ट थिया आहिनि मीडिया ते। त हिकिड़ी सूरताल ॾाढी उन मथां कल्ह तव्हां सुठी ॻाल्हि कई, तव्हां चयो त जॾहिं तमामु वॾो ब्रेकिंग न्यूज़ जो माहौल हूंदो आहे ऐं हिकिड़ी अहिड़ी सूरताल हूंदी आहे त उन वक़्तु को फ़ैसिलो अहिड़ो न ईंदो आहे, ऐं जॾहिं बिल्कुलु लो प्रोफाइल माहौल हूंदो आहे अचानक हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ वारो माहौल सुप्रीम कोर्ट में ईंदो आहे। त कल्ह अहिड़ो मामिलो लॻो पियो ॾींहं जो त शायदि हू बि कुझु कंदा, पर उहो मुमकिन न हो, छो जो नेब तमामु वॾी तरीक़े सां हुननि पंहिंजो मामिलो प्लीड कयो। प्रोसिक्यूटर जनरल आयो, टेक्निकलिटीज़ ॿुधायूं उन्हनि, छो त हिन बुनियादनि ते जेको राति जो बाद में क्लियर थी ॻाल्हि त पॉसिबल कोन्हे। 2 मिनट जे करे पाण नसीर मेमन साहब इन लाइन ते हुन सां ॻाल्हायो। बिल्कुलु नसीर मेमन साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाँ नसीर साहब, अलामा ताहिरुल क़ादरी जी लॉन्ग मार्च पंहिंजी पुॼाणी ते पहुती, इन लॉन्ग मार्च जा तव्हां मजमूई पाकिस्तान जी सियासत ते कहिड़ा असर था ॾिसो? ॾिसो, मुंहिंजी नज़र में त हीउ सॼो हिकिड़ो फ्रॉड ऐं तमाशो, हिन खां वधीक कुझु बि कोन हुयो। ऐं जंहिं तरह सां उहो कल्ह कंक्लूड थियो आहे उन में इहो वधीक ज़ाहिर थी वियो आहे त इहो हिकिड़ो ऑर्केस्ट्रेड ड्रामो हुयो जंहिंजे स्क्रिप्ट पहिरियों ई लिखियल हो। पाकिस्तान जी सियासत में मुंहिंजे ख्याल में त जिन धुरियुनि हुनखे तयारु करे हेठि लाथो उन हिनखे ओवर एस्टिमेट पियो कयो। हुननि जो ख़्यालु हो त हीउ वाकई 4 मिलियन न त मिलियन ॾेढ माण्हू कढी ईंदो ऐं पोइ असां पंहिंजी मर्ज़ीअ जा टर्म्स डिक्टेट कंदासीं। असल में इलेक्शन न करण वारो बि अॻियां ख़ौफ़ कोन हुयो। मुंहिंजो न आहे ख्याल त कंहिं बि स्टेट हुकूमत को अहिड़ो इरादो ॾेखारियो त असां इलेक्शन नथा कराइण चाहियूं, या हुननि जी बि सोच कान हुई। सो कुझु दुनिया जेके चवनि थियूं त को इलेक्शन जो हिन कंफर्म कराए को वॾो तीर हंयोसि, इहो त मुंहिंजे ख्याल में का गैर मामूली शइ कान्हे, या हूअं बि थियणी हुई। पर मां पर्सनली इहो थो सम्झां त जिन धुरियुनि पे हिननि खे लाथो हुयो उन्हनि जो टारगेट इहो रुॻो कोन हो त को इलेक्शन थी वञे, उन्हनि जो शेड्यूल अनाउंस थी वञे, पीपुल्स पार्टी चए त असां 90 ॾींहंनि में इलेक्शन कराईंदासीं। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हुननि चाहियो पिए त जेकर ईंदड़ सिनेरियो आहे हिन हुकूमत जे वक़्तु ख़तमु थियण खां पोइ जो, उन्हनि ते उन्हनि पंहिंजा टर्म्स डिक्टेट कराइण पियो घुरिया। सो उहो ई हमरा एतिरा माण्हू मोबिलाइज़ करे कोन सघियो जेतिरो हुन मां हुननि खे आसरो हो, जेतिरो हिन ते इन्वेस्ट कयो वियो ओतिरा रिटर्न्स आणे कोन सघियो। पोइ आख़िर में हुननि खे बि हिकिड़ी जीअं चइबो आहे न हिकिड़ो ग्रेसफुल एग्ज़िट खपंदो आहे, फेस सेविंग कराइणी, तंहिंजे करे ई राति जो को तमाशो हुयो। उन खां पोइ त मूंखे लॻे थो त इहो हिकिड़ो अटेम्प्ट हुयो जेको हुननि खे रिज़ल्ट न ॾेई सघियो आहे। थी सघे थो त हाणे उहे धुरियूं को ॿियो अटेम्प्ट कनि, ही कारतूस ख़ाली निकितो आहे। नसीर साहब, तव्हां ॻाल्हि स्क्रिप्ट जी कई, इहा थ्योरी बि इस्लामाबाद में हले पई त ही शायदि सॼो प्रेसिडेंट ज़रदारी जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जो लिखियल स्क्रिप्ट हो जंहिं ते सॼो इहो अमल थियो। ऐं हिकिड़ो त सॼी दुनिया में पाकिस्तान में हुकूमत जो इमेज बहितर करण में मदद मिली, उन खां सवाइ हुकूमत खे हिकिड़ो पार्लियामेंट खां ॿाहिरि हिकिड़ो इतिहादी बि मिली वियो। ॻाल्हि इहा त जेकर मां हिन शइ खे रूल आउट नथो करे सघां, हिन मुल्क में त अहिड़ा तमाशा थियनि था जो तव्हां कंहिं मां का बि तवक़ो करे सघो था। ज़रदारी साहिबु ख़ुदि बि माशाल्लाह वॾो रांदीगर आहे, तंहिंजे करे हुनजी रूल आउट नथो कयां पॉसिबिलिटी खे। पर मूंखे पर्सनली मां सम्झां थो त जेकॾहिं इन सॼी सिचुएशन जे दौरान वाकई हुकूमत जेकर हली वञे हा, का अहिड़ी नौबत अचे हा, त पोइ मां सम्झां थो त असांखे रादर बहसियत मां हाणे सिंध जे हवाले सां थो ॾिसां, हिकु सिंधी थी थो सोचां त असांखे वधीक नुक़सानु थिए हा। छो त पीपुल्स पार्टी जेका 5 सालनि जी हिकिड़ी बदतरीन परफॉर्मेंस जे करे ऐं हिकिड़ी सिंध दुश्मन कानून साज़ियुनि जे करे अॻे ई सिंध में पंहिंजी क्रेडिबिलिटी लूज़ करे चुकी हुई, एक्सपोज थी चुकी हुई, उनखे हिकिड़ो नओ ब्लड मिली वञे हा त बाबा ॾिसो असां त ॾाढा नेक ऐं सुठा माण्हू हुआसीं, असां आख़िर में वॾा ई 3-4 तारीख़ी कम करण वारा हुआसीं त असांखे हटाए छॾियुनि। सो मुंहिंजे ख़्याल में त जेकर ही आख़िरी महीने ॿिनि ते जेकर हिन जी हुकूमत हली वञे हा कंहिं बि धुर जी कोशिशि सां, उहो कादरी हुजे या को बि ॿियो, त मुंहिंजे ख़्याल में त पोइ असांखे वधीक नुक़सानु थिए हा। मां पर्सनली 2 ॻाल्हियुनि जे करे मुतमइन आहियां। हिकिड़ो त इहो त बहरहाल मां सम्झां थो त जॾहिं फिदी जेका बि आहे या डेमोक्रेसी जो सिस्टम हले त हिन मां कुझु उमेद आहे त अॻिते कुझु शयूं शायदि बहितर थियनि। ज़रूरी न आहे त थियनि, पर हूअं डिक्टेटोरियल रिजीम्स जी भेट में असांखे जेकर चॉइस करणी पए हिन मुल्क जे अंदरि त पोइ बहरहाल असां उनजी कंटिन्यूटी खे बहितर था सम्झूं। ऐं ॿिए नंबर ते मां सम्झां थो त जेकर इहा आख़िरी पोणा 5 साल ही सॼा जेको हिननि मकरू कम कया आहिनि करे आख़िर में वरी हीरो थी ऐं हितां नारायणी निकिरंदा मज़लूमियत जा, ईंदड़ इलेक्शन में वरी फोटू ऐं तकरीरूं ऐं नगमा खणी निकिरी पवंदा, माण्हुनि खे इमोशनली ब्लैकमेल कनि, उन जे बजाय बहितर आहे त पंहिंजी परफॉर्मेंस ते वोट वठणु वञनि, माण्हू हुननि खां सवाल जवाब कनि। उन जे करे मां सम्झां थो त ही स्मूथली ख़तमु थियणु हिन इशू जो सिंध जे लाइ बहितर आहे।
अच्छा, यानी कि सियासी शहादत वठण में कामयाब न थी सघी पाकिस्तान पीपल्स पार्टी। नसीर अहमद साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, असांखे तव्हां जॉइन कयो। नसीर साहब जो मौक़िफ़ वरी तव्हांजे साम्हूं आहे त सियासी शहादत पीपल्स पार्टी शायदि चाहे पई पर उहा कामयाब न थी। बिल्कुलु सही हिकु लिहाज़ खां नसीर साहब जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं अहिड़े वक़्त में पॉलिटिकल एसोसिएशन थिए हा पीपल्स पार्टी जीअं गवर्नमेंट हली वञे हा त सभ खां वॾे में वॾो फ़ाइदो जेको थिए हा उहो त नेचुरली सिंध में थिए हा। तव्हां ॾिठो उन ॾींहुं जेको राजा परवेज़ अशरफ ते आयो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट वारो गिरफ़्तारी वारो, त वधि खां वधि रिएक्शन सिंध में आयो, सॼी सिंध में फायरिंग जी दुकान बंदि थिया। त पीपल्स पार्टी खे हिकिड़ो एज आहे ऐं हुनजो जेको बुनियादी हिकिड़ो बेस आहे उहो त सिंध आहे ऐं स्पेशली सिंधी स्पीकिंग। चलो सिकंदर, प्रोग्राम जो टाइम ख़तम पियो थिए। हिकिड़ो सुठो साउंड थियो आहे, वाक़ियो त तमामु घणो ॾुखो ईंदड़ आहे। कराची में MQM जो जेको सिटिंग MP हो उहो कल्ह हिकिड़े दहशतगर्द हमले में शहीद थी वियो ऐं ज़ाहिर आहे कराची में त इहो रोज़ जा मामूल बणियल, पर हिन ते सुठी ॻाल्हि इहा थी आहे त अवामी नेशनल पार्टी ऐं MQM उहे हिक ॿिए खे वेझियूं आयूं आहिनि ऐं तव्हां ॾिठो हुन जनाज़ी नमाज़ में ANP जी लीडरशिप शरीक थी, असफंजार वली, अल्ताफ़ हुसैन जे विच में राब्तो थियो ऐं उन्हनि चयो त असां दहशतगर्दी जे ख़िलाफ़ गॾिजी विढ़ंदासीं। इहो कराची जे लिहाज़ खां, सिंधी जे लिहाज़ खां असां ॾिसूं ऐं अमन जे हवाले सां ॾिसूं त हिकिड़ो तमामु सुठी पेशरफ़्त आहे। कराची जे अमन जे हवाले सां वॾो ब्रेक थ्रू आहे कि गॾिजी मिलनि त जेके ही ॿियूं इस्लामिक फोर्सिस ऐं टेररिस्ट एलिमेंट अची विया इंतिहा पसंदि, उहो घटिजी सघे थो। ऐं मतिलबु इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जे लाइ बि हिकिड़ो ॾिसो ॿिन्ही वटि टेररिस्ट एलिमेंट आहे, ANP वटि बि MQM वटि बि, ॿियनि पार्टियुनि वटि बि आहे। कराची सॼो कल्ह ॻाल्हाईसीं, वॾी क्रिमिनलाइज़ेशन थी आहे शहर जी, त उनजे लाइ हुकूमत खे हाणे थोरो सोचणु घुरिजे ऐं उन तरफ़ वधणु घुरिजे। मुंहिंजो ख़्यालु आहे जेको असफंदियार ऐं MQM चीफ अल्ताफ़ हुसैन जी ॻाल्हि थी आहे, एग्रीमेंट थियो आहे, त इहा हिकिड़ी बहितर पेशरफ़्त आहे, उहा सिंध जे अमन जे हवाले सां बहितर आहे। चलो वरी महिरबानी से कंदो, प्रोग्राम में टाइम ख़तम थियो, वरी ज़ाहिर आहे पंहिंजा ॿिनि ॾींहंनि जे वक़्फ़े खां पोइ ॿीहर प्रोग्राम कंदा थू। तेसिताईं जेके मुल्क में ख़ासि करे निगरान सेटअप मियां नवाज़ शरीफ़ ऐं सदर आसिफ अली ज़रदारी जी मुलाक़ात काफ़ी शयूं क्लियर थी वेंदियूं ऐं उमेदु इहा त हिननि ॿिनि चइनि ॾींहंनि में उन खां पोइ डिस्कस कंदासीं पाण हिन ते। ऐं ज़ाहिर आहे पंहिंजा जेके हिन जे तजिया निगार आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, के सियासतदान आहिनि, उन्हनि खां बि हिन हवाले सां उन्हनि जा तजिया बि पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाईंदा रहंदासीं। ऐं उमेदु इहा ई था करियूं त हाणे मुल्क में जमहूरियत वधीक मुस्तहकम थिए ऐं जेकॾहिं इहो ज़रदारी साहिब वारो जेको फार्मूलो आहे त जॾहिं बि ॾुखियो वक़्तु अचे थो त को न को पतो उछलाइनि था ऐं वरी कुझु न कुझु गेन करे वठनि था। इहो ई हुक्मरानी जो वॾे में वॾो आर्ट आहे जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन वक़्तु कंहिं न कंहिं हवाले सां नज़र अचे थो ऐं तमामु बहितरीन बि नज़र अचे। चलो महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो, हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल हुई उन ते जेको कुझु तजिया हुआ, मुख़्तलिफ़ असांजा पंहिंजा रहिया हुआ, उहे तव्हां ताईं असां पहुचाया। ईंदड़ हफ़्ते ताईं ॾींदो असांखे इजाज़त। अला भाई।